नाज़रीन, ॻढ़ी यासीन वेझो जतोई विरोही तकरार तां हथियारबंद फायरिंग में वकील नौजवान भाणेजे समेत क़त्ल थी वियो आहे। उन हवाले सां तफ़सील मालूम कयूं था कादिरदाद महर खां। कादिरदाद, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल सर, ये गड़ियासिन भरसा विरोही जतोई धुरनि में ज़मीनी तकरार हलंदड़ आहे। अली हसन विरोही सॼण जतोई जे धुरनि में, जंहिंमें एडवोकेट अली हसन विरोही जेको पंहिंजे भाणे जे नज़ीर विरोही समेत पंहिंजे ॻोठ नौशहर वबड़ो खां गड़ियासिन कोर्ट अची रहियो हो, त जंहिंजे मथां जतोई बिरादरी जे हथियार बंदनि गड़ियासिन शहर ॿाहिरां फायरिंग करे ॾिनी, जंहिंमें अली हसन विरोही ऐं संदसि जो भाणे जो नज़ीर अहमद सख़्तु ज़ख़्मी थी पिया हुआ, जेके हॉस्पिटल में पहुची रहिया हुआ त ज़ख़्म जा सूर न ते ॿई फोत थी विया आहिनि। जॾहिं त इन खां अॻु बि विरोही ऐं जतोई तकरार में अली हसन विरोही जो कुर्मी महबूब नारे जो ऐं हिकु ॼणो जतोई धुर जो सूमर जतोई पिणु मारिजी विया हुआ। हिन महिल ताईं ॿिन्ही धुरनि जा 4 माण्हू मारिजी विया आहिनि ऐं गड़ियासिन पुलिस जो चवणु आहे त असां कोशिशि करे रहिया आहियूं, लास्ट पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वेंदो, जंहिं बैदि ई कार्रवाई कई वेंदी। जी ठीकु आहे कादिरदाद महर, अव्हां जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।